पंहिंजे ॿारनि खे परे रखो। जॾहिं बि तव्हां वाधारो पायो सलाद शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ था पढ़ो कई फरिश्ता दुरूद शरीफ़ था पढ़नि जो तव्हांजी नज़र नथो अचे। सलाद शरीफ़ जो विर्त दुरूद शरीफ़ जो विर्त तव्हां कयो इन दुनिया में ऐं आख़िरत में इन जो तव्हांखे अजर मिलंदो। शाम जी नमाज़ खां पोइ ज़िक्र कयो, सलाद शरीफ़ पढ़ो, दुरूद ऐं ज़िक्र कयो, ज़िक्र ऐं हर नमाज़ में दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जे लाइ ऐं पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ घुरो। अॼु जो असां इज़त सां घुमूं पिया, आराम सां पिया घुमूं, हे असां पंहिंजी फ़ौज जे करे इज़त ऐं आराम सां घुमूं पिया। असांखे दहशत गर्दी खे फ़ौज पई भई ॿियो कोई नथो मिले। सियासतदान जो बयान हुजे, सियासी बयान हुजे कि असां दहशत गर्दी ख़तमु करे सघंदासीं। एयर कंडीशन कुमरे में वेही दहशत गर्दी ख़तमु न थींदी आहे, छड़ो पूरा बयान ईंदा आहिनि। दहशत गर्दी जो मुंहुं असांजी फ़ौज पई थिए, जंहिं मुल्क जी फ़ौज कमज़ोर थी थिए उहो क़ौम बि कमज़ोर थी वञे। इहो तव्हांजो फर्ज़ आहे, असांजो फर्ज़ आहे कि पंहिंजी औलाद खे चङी तरक़ी ॾियूं, जेतिरो थी सघे थो पढ़ाई करायूं। हे फर्ज़ आहे असांजो। उन खां पोइ जॾहिं ॿार वॾा था थी वञनि उन्हनि जी पंहिंजी क़िस्मत आहे। असां ॿी माउ जो फर्ज़ इहो आहे कि ॿारनि खे साईं ॾियूं, ॿारनि खे तवजो ॾियूं, ॿारनि खे गौर सां वठूं, भले धड़क ॾियूं या उन्हनि खे कुटियूं, इहो ग़लति आहे। प्यार मोहबत सां थींदो। तव्हांखे अंदाज़ो हूंदो जिते बि मां वञा मूंसां मुंहिंजी ॿई छोकिरियूं गॾु हूंदियूं। कुझु माण्हू कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि जंहिं एतिराज़ कयो कि असां पंहिंजी नियाणियूं छोकिरियूं जमायत में नथा थियूं। उन्हनि खे मां इहो जवाबु ॾिनो, जमायत पंहिंजी नियाणियूं पंहिंजा ॿार असां वटि रखंदा आहिनि त मां उन्हनि खे पंहिंजो ॿार सम्झां थो त मुंहिंजा ॿार बि तव्हांजा ॿार महिरबानी करे पंहिंजे छोकिरनि जी छोपारी हूंदी आहे इन खां परे रखो, उन सां बाप जो कैंसर थो थिए। इंशाअल्लाह ताला ख़ुदा ताला तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। ख़ुदा ताला तव्हांखे हर आफ़त, हर तकलीफ़, हर मुश्किल सां पनाह में रखे। ख़ुदा ताला तव्हांजे दिल में नंढनि जे लाइ मोहबत ऐं प्यार पैदा करे ऐं तव्हांजे नंढनि खे ख़ुदा ताला तव्हांजे लाइ दिल में इज़त पैदा करे। बिस्मिल्लाह।